साईं जेके डॉक्टर लेबॉर्ट्री वारनि खां टेस्ट लिखी ॾियण जी कमीशन वठनि था ऐं फार्मेसी वारनि खां दवा लिखी ॾियण जी कमीशन वठनि था, छा इहा कमीशन वठणु हराम आहे या जाइज़ आहे? इन मसइले खे चङी तरह सम्झो। डॉक्टर हज़रात जेके लेबॉर्ट्री खां कमीशन वठनि था या कंहिं फार्मेसी मेडिकल स्टोर वारनि खां कमीशन वठनि था त कमीशन वठण जा ॿ तरीक़ा आहिनि। हिकिड़ो तरीक़ो त इहो आहे, मरीज़ वियो डॉक्टर ॾे त मूंखे फलाणी बीमारी आहे, डॉक्टर खे ख़बर आहे त हिन बीमारी खे सुञाणण जे लाइ, इन खे वाज़िह करण जे लाइ 2 टेस्टनि जी ज़रूरत आहे। 2 टेस्ट क्लियर अची विया, ख़बर लॻी वेंदी त ही फलाणी बीमारी आहे, ऐं उन डॉक्टर 2 टेस्टनि जे बजाए 4-5 टेस्ट लिखी ॾिना त वञ ही लेबॉर्ट्री खां टेस्ट कराया। जेके 3 टेस्ट उन वधीक लिखी ॾिना पंहिंजी कमीशन बढ़ाइण जे लाइ, या डॉक्टर साहब खे ख़बर आहे त हिन खे जेकी बीमारी आहे इन खे फलाणियूं 2 या 3 दवाऊं इन बीमारी जे लाइ ही मुफ़ीद आहिनि, ऐं डॉक्टर साहब उन 2-3 दवाउनि जे बजाए 5-8 दवाऊं लिखी ॾिनियूं। जेकियूं वधीक दवाऊं लिखी ॾिनियूं उहे फार्मेसी वारनि खां पंहिंजी कमीशन ठाहिण जे लाइ। इन्ही तरीक़े सां लेबॉर्ट्री वारनि खां कमीशन ठाहिणु या फार्मेसी वारनि खां कमीशन ठाहिणु बिल्कुलु नाजाइज़ ऐं हराम आहे, ऐं ग़रीब खे मजबूर करण जो बि गुनाह आहे। जेको तव्हां वटि बीमार माण्हू आयो आहे उहो अॻे ई परेशान आहे, अॻे ई मजबूर आहे, उनखे मज़ीद गैर ज़रूरी दवाऊं लिखी ॾियणु, गैर ज़रूरी टेस्ट लिखी ॾियणु, इहो उन जे मथां बोझ विझणु आहे जेको नाजाइज़ आहे। त इहा कमीशन डॉक्टर जे लाइ बिल्कुलु नाजाइज़ ऐं हराम। ॿियो तरीक़ो छा आहे कमीशन हासिल करण जो? मरीज़ वियो डॉक्टर ॾे, डॉक्टर उनखे टेस्ट उहे ई लिखी ॾिना जंहिंजी ज़रूरत हुई, पर उनखे इहो बि चयईं गॾु त ही जेकी टेस्ट आहे इहा फलाणी लेबॉर्ट्री खां कराया। लेबॉर्ट्री वाज़े करे ॾसें, या दवाऊं लिखी ॾिनई जेकियूं ज़रूरत हुयूं, पर चएं त फलाणे स्टोर खां वठी आहे, या त उहा लेबॉर्ट्री ऐं उहो स्टोर उन क्लिनिक सां गॾु ई हूंदो आहे, या वरी गॾु न हूंदो आहे पर उहो वाज़े करे डॉक्टर ॾसींदो आहे त ही टेस्ट कराइणी थी फलाणी लेबॉर्ट्री खां, दवा वठणी थी फलाणे स्टोर खां। जॾहिं मरीज़ उतां दवा वठी आयो त उहो स्टोर वारो या उहो लेबॉर्ट्री वारो डॉक्टर खे बतौर इनाम को तोहफ़ो ॾिए थो, गाॾी ॾिए थो, मोबाइल ॾिए थो, या का बि अहिड़ी शइ ॾिए थो हदीअ जे तौरु, नालो ॾिए थो हदीअ जो, त डॉक्टर साहब खे असां तोहफ़ो ॾियूं था, त इहो हदियो डॉक्टर जे लाइ बिल्कुलु हराम आहे। छो हराम आहे? इहा कमीशन न आहे, इहा रिश्वत आहे। बाज़ माण्हू इहो बि हवालो ॾियनि था त ॿियनि जॻहियुनि ते कमीशन वठणु जाइज़ आहे, त हिते डॉक्टर जे लाइ छो हराम आहे? मसलन तव्हां कंहिं बस वारे सां इहा डील कई त मां तोखे सवारियूं गॾु करे ॾींदुसि, फी सवारी ते 20 रुपया या 50 रुपयो मुंहिंजी कमीशन ॾिजां। गाॾी वारे सां तव्हां इहो तय करे छॾियो, जेतिरियूं सवारियूं तोखे मां ॾींहं में गॾु करे ॾींदुसि, हर सवारी ते 20 रुपया मां तोखां कमीशन वठंदुसि। त इहा जाइज़ आहे, पोइ डॉक्टर वारी छो जाइज़ न आहे? इन जो जवाब इहो आहे त डॉक्टर जेकी कमीशन वठे थो उहा रिश्वत आहे, इन करे त दवा लिखी ॾियण जा पैसा डॉक्टर मरीज़ खां वठी चुको आहे। मरीज़ खे जॾहिं डॉक्टर दवा लिखी ॾिनी त पंहिंजी लिखत जी फीस वठी चुको आहे मरीज़ खां। हाणे जेकी इज़ाफ़ी रक़म लेबॉर्ट्री वारनि खां या मेडिकल स्टोर वारनि खां वठे थो पियो, इहो रिश्वत जे हुकुम में आहे। तोहफ़ो छाजो आहे? डॉक्टर उनजो सको त न आहे, माइट त न आहे,
नालो भलजा तव्हां हदियो ॾियो, इहो रिश्वत आहे। ऐं हुते बस वारे सां जंहिं डील कई आहे उहो पैसेंजर खां पैसा नथो वठे, सिर्फ़ु बस वारे खां पंहिंजी महिनत जा पैसा वठे थो त मां काॾों बि करे तोखे सवारी आणे ॾींदुसि, इहो मुंहिंजो कमु आहे। पोइ सवारी ते मां सवारी खां न, सिर्फ़ु गाॾी जे मालिक खां या गाॾी जे ड्राइवर खां कमीशन वठंदुसि। इन करे उहा जाइज़ आहे। जेकी डॉक्टर वारी कमीशन आहे लेबॉरेटरी वारे खां वठे या स्टोर वारे खां, उहा रिश्वत जे हुकुम में आहे ऐं इहा नाजाइज़ ऐं हराम। त ॿई सूरतूं डॉक्टर जेकियूं स्टोर वारनि खां फ़ाइदो वठे थो या वरी लेबॉरेटरी वारनि खां, ॿई हराम आहिनि।